विच में ॻाल्हि हीअं थी किसो हीअं छिड़ियो त माखी जे मन में तुंहिंजे रब ॻाल्हि विधी यानी माखी के जेका या तालीम मिली तुंहिंजे सदके जे माखी जुड़ी तुंहिंजे सदके जे माखी में शिफ़ा थी त हबीब तुंहिंजे सदके यो इशारतुन नस या दलालतुन नस ओ मुझा सोना हबीब या माखिया जंहिंमें शिफ़ा है पर इन माखीअ खे इहो मेठा जो कंहिं ॾिनो या मत कंहिं ॾिनसि तुंहिंजे रब चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इन रब्बक यबसुतुर रिज़्क लिमन यशाअ व यक़दिर जंहिंजे लाइ चाहे रोज़ी कुशादी करे जंहिंजी चाहे रोज़ी तंग करे छॾे तुंहिंजो रब जे हथ में आहे अल्लाह जे हथ में आहे जंहिंजी रोज़ी कुशादी करे जंहिंजी रोज़ी तंग करे केरु तुंहिंजो रब इशारो इहो आहे त महबूब रोज़ी कुशादी मां कंदो आहियां पर कंदो आहियां तुंहिंजे सदके हा जे टुकुर मिले ई थो न करमी फ़कीर जे टुकुर मिले ई थो त मुंहिंजे महबूब जे सदके सुभान अल्लाह जंहिंजो खाइबो तंहिंजो ॻाइबो हा खाए बि वरी मञे ई न वञे मञे ई न त इनखे छा चवंदा आहियो सिंधी ॿोली में ओ इहो नालो निमक मुर्दार बेनीम को बेलॼो बेवड़ो बेगुणो खाए बि ॻाए बि न खाए बि वरी मञे बि न हा अल्हम्दुलिल्लाह हीअ निमक वारी जमायत आहे जंहिंजो खाईंदा आहियूं तंहिंजो ॻाईंदा आहियूं जंहिंजो खाईंदा आहियूं तंहिंजो ॻाईंदा आहियूं पोइ वठबो दर महबूब जो पक था चओ हा महबूब जो दर न वरितुई पाण खे मुहिद सदाई सूफ़ी सदाई दुर्वेश सदाई कुझु न मिलंदुई वाह वाह ये चंदा सो हथ ईंदई ये खा पेट भर ये चंदा मिलंदई बाक़ी आख़िरत में कुझु न मिलंदई कन खोले ॿुध फ़कीर जी ॻाल्हि वॾियूं उमेदूं रखियूं वेठो आहीं त मां जन्नत जो को विचो थंभो थींदुसि बूइ बि कोन मिलंदई जन्नत जी ख़ुशबू बि कोन मिलंदई जे मुस्तफ़ा जो दर छॾींदे हा ओ वरी सूफ़ी था सॾाइनि सूफ़ी असांजे सूफ़ी न निमाज़ न रोज़ो न मदीने वारे साईं जी ग़ुलामी न सुन्नत न शरीयत न ताबेदारी क़ुरान खां परे मुस्तफ़ा जे दीन खां परे सूफ़ी आहियूं छाजो सूफ़ी आहीं सूफ़ी हे हिन सूफ़ी जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या होया इनके वेयार हेठ वेयारी जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या होया
अरे दिल दे अंदर रंगता नहीं, घर पर रंगा तो क्या होया, जिसे इश्क में सिर ना दिया, दो जग जिया तो क्या होया। काजी किताबा खोल के मसले दसे दई होर के, सुभान अल्लाह। पढ़ता अमल करता नहीं, काजी बन्या तो क्या होया। पढ़ता अमल वो करता नहीं, काजी बन्या तो क्या होया, जिसे इश्क में सिर ना दिया, दो जग जिया तो क्या होया। हाजी मक्के के शहर में सजदा दिया तो क्या होया। हाजी मक्के के शहर में सजदा दिया तो क्या होया, दिल दा कुफर टूटा नहीं, हाजी बन्या तो क्या होया। अरे दिल दा कुफर टूटा नहीं, हाजी बन्या तो क्या। वठ दर दिल बर जो, वठ दर मदीने वाले मीर जो, सच्चो आशिक थी मुस्तफा सोहणे जो, वो दुनिया भी तुंजी आ आखिरत भी तुंजी आ। हाँ पर इहो दर वरी मिलंदो उन जाइ तूं जेके उन दर जा पांधेड़ू, जिन अखियां दिल बर ॾिठा, जिन अखियां माही ॾिठा, असां ओ अखियां तक लईयां, तू मिलियो ते साजन मिलिया, तू मिलियो ते माही मिलिया, सब आसां पूरियां थईयां। मुर्शिद कामिल मिलियो ॼणो मदीने वारो मिलियो, मदीने वारो मिलियो ॼणो खुद खुदा मिलियो। हाँ कामिल मुर्शिद, नाकिस न, खोटो न, हाँ खोटो न, अधूरो अणपूरो न, कामिल मुर्शिद मिले। हाय 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 सुभान अल्लाह। कामिल मुर्शिद मिले न, तुंहिंजी दुनिया बि आबाद, तुंहिंजी आखिरत बि आबाद। कामिल मुर्शिद लजपाल परीता नू तोड़ दे नहीं, लजपाल परीता नू तोड़ दे नहीं, जिंदी बां फड़ दे पिछे छोड़ दे नहीं। इंशाअल्लाह हे हथ महबूब इलाही जे हथ में, इंशाअल्लाह दुनिया में भी न छॾियो अथनि, आख़िरत में भी न छॾींदा। आमीन। उहो हथ वठिजे न, उहो हथ वठिजे न, उहो दर वठिजे न जितों महबूब जे दर ते रसाई मिले। हाँ पोइ इहो पंधड़ो न छॾो, ही पंध कज़ा न कयो। हज़ार कम आहिनि पर ही पंध तुंहिंजे लाइ फर्ज़न जहिड़ो फर्ज़ आहे। दरगाह दिल बराबाद मोरो हुजे या करमपुर शरीफ दादू, हाँ छॾिबो इहो पंध छॾिबो। वरी मथियो महीनो कहिड़ो थो अचे पियो यादि अथव, 15 शाबान।
यादि कई वेठा आहियो न रुगे तव्हां न पर हिकिड़ो फ़क़ीर घटि में घटि 100 माण्हुनि खे दावत ॾींदो बस में वियो संगत दोस्तनि सां वियो होटल ते कचहरी में साईं मुंहिंजा बाज़ार में कमकार सां जेको मिले उनखे दावत ॾींदो क़बूल आहे कंहिंखे क़बूल आहे तव्हांखे बि दावत क़बूल हुजे ऐं इहा 100 माण्हुनि ताईं हर फ़क़ीर ॿियनि ताईं बि पहुचाईंदो तूं नथो ॻाल्हाई कोन पहुचाईंदे हा इहा दावत पहुचायो ऐं इंशा अल्लाह ताला इन महफ़िल में ख़ासि महिरबानी थींदी ख़ासि इनायत थींदी बस इहा ॻाल्हि ॿुधाइण जी न आहे बाक़ी ज़हन में रखजांइ ऐं गुसाइजांइ न मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण तोखे बि दावत आहे मुंहिंजा अदा मुंहिंजा नंढा वॾा सभई बचड़ा मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो सभिनी खे दावत हाँ इंशा अल्लाह 15 शहबान जी रात शबे बरात गॾिजी मल्हाईंदासीं ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु करे थो छॾियां हिते करमपुर शरीफ़ में पहिरीं त 12 थींदी बाबा साईं खां वठी वरी जो हाणे निज़ाम मटायोसीं त वरी उन में थोरो तब्दीली थी जेका अॼु राति पहुतायो वरी इनखे मटायूं था वरी मटायूं था साॻी 12 था मुक़ररु कयूं 12 जी राति सो 12 जी राति हर महीने जीअं पहिरीं थींदड़ आहे उहे थींदी ऐं ही फ़क़ीर मुसाफ़िर आहे परदेसी पखी आहे हे फ़क़ीर जेको आहे तव्हांजे साम्हूं वेठो आहे इहो परदेसी पखी कॾहिं किथे मुंहिंजे सुख सहूलियत में हूंदो त मां बि 12 जी राति हाज़िर थींदुसि जेकॾहिं मां न अचां तॾहिं बि तव्हांखे गुसाइणो न आहे ईंदव 12 जी राति ईंदव मुंहिंजा बिरादर मोहतरम हज़रत साईं हसनुल्लाह मौजूद आहिनि मुंहिंजा बचड़ा साजन साईं मिठल साईं उहे बि ॼाईंदा ऐं कंहिं मौक़े ते मां बि हाज़िर थींदुसि ऐं हीअ महफ़िल जीअं थिए पई ईअं ई थींदी रहंदी ईंदव पक सां ही फोन लॻी पई आहे न पुछंदा यारू ॾे ख़बर साईं आयो आहे वलू ॾे ख़बर साईं पहुतो आहे दिलबर साईं आयो आहे कि न साईं कोन 8 कोन था वञो न इन जाइ ते तोखे अचिणो हीअ महफ़िल कज़ा न आहे करणी ॿिली हाज़िरी भरण आई हुई फिकर न कयो सम्झो था पोइ तव्हां इहा तारीख़ हियांव ते लिखी छॾियो बाक़ी दिलबराबाद में अंग्रेज़ी हिसाब सां ॿियों आचर फज़लाबाद में पहिरियों आचर ऐं दिलबराबाद में अंग्रेज़ी तारीख़ जो ॿियो आचर जेको सुभाणे थिए पियो अॼु ॿिए आचर जी राति आहे सुभाणे ॿियो आचर ॾींहुं आहे सुभाणे इंशा अल्लाह ताला दिलबराबाद में महफ़िल थींदी बाक़ी मथे महीने में जेको शाबान आहे उन में ॿिए आचर जे बजाए 15 थींदी आहे तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे ऐं रमज़ान में जलसो थींदो कोन्हे इहा बि तव्हांखे ख़बर आहे वरी शवाल में पहिरियों आचर फज़लाबाद मातली में ॿियो आचर दिलबराबाद मोरे में ऐं टियों आचर सालिहाबाद कराची में क़बूल आहे अल्लाह करीम असां सभिनी खे इहे पंधड़ा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हयाती जा पसा हबीबन जे दर जी ग़ुलामी में पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग
اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد वियो सभई वियो وعلى آله وصحبه أجمعين رب اغفر وارحم أنت خير الراحمين وانصرنا اللهم أنت خير الناصرين واحفظنا وأنت خير الحافظين आमीन ربنا آتنا في الدنيا حسنة आमीन وفي الآخرة حسنة आमीन وقنا عذاب النار وقنا عذاب النار وادخلنا الجنة مع الأبرار يا عزيز يا غفار يا رب العالمين आमीन या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी आमीन सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर आमीन सभिनी साइलनि जा सुवाल पूरा कर आमीन मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर आमीन पंहिंजे हबीब जे सदके उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे आमीन मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा पंहिंजे आमीन हबीब जे सदके असां ते राज़ी थी आमीन हिन करमपुर जे आस्थाने खे क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखजांइ आमीन हे मुंहिंजा मौला मुंहिंजे मुर्शिद जे बचड़नि खे फैज़ वारो बणाइजांइ आमीन हे मुंहिंजा मौला हिन आस्थाने ते जेकी साइल अचनि था उन्हनि जा सुवाल पूरा कर उन्हनि जूं हाजतूं दिली मुरादूं पूरियूं फरमा आमीन करीम रब अॼु जेकी तुंहिंजा बाना ऐं बानियूं हाज़िर आहिनि सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा إن الله وملائكته يصلون على النبي हक नबी يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم اللهم صل على صل سيدنا وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين